कुजा पियो गोली खमीसा? ए बुख लगी मानी जो भोर पे गोलियां। अज तो मूं कुछ पचायो ही कोने। को कुछ हुजे घर में तो पचाया न। अज तो सब ठिकर खाली पया आहिन। हींअर आऊं पाड़े मां ही पई अचां, पर किथां बि अटेल पकान जुड़ी। ए पंहिंजो कूड़ो बि वियो ऐं माणक बि वियो। घर में डुकार, पर या तो सभिनि सां इहा ई हालत आहे सॼे ॻोठ वारा। जिन वटि हुड़ा आहिनि बि न, सभिनी जी साॻी हालत आहे। चवनि पिया त समुंड खे नज़र लॻी वई आहे ऐं समुंड में हाणे कुझु कोन्हे रहियो। माणक जी मां समुंड जो को बि ॾोह न आहे। समुंड खे भोलू सटियो आहे। उन भोलू मच्छी जा नस्ल ई तबाह करे छॾिया। खमीसा, पोइ सरकार बोले ते पाबंदी छो कोन थी लॻाए? पाबंदी आहे पाबंदी, पर इहा असांजे लाइ, ग़रीबनि लाइ। हे वॾा माण्हू, उन्हनि लाइ को बि कानून कोन्हे। सभु ग़रीबनि लाइ कानून, पर उन्हनि खे केर बि नथो रोके। जेकॾहिं इहा हालत रही त पोइ ग़रीब ऐं मिस्किननि माण्हुनि जो गुज़र सफ़र कीअं थींदो? भाउ त मूंखे बि ॾाढो आहे। अलाह करे इहे जेके ठेकेदार आहिनि न, इन्हनि जो पेट भरण वारो न आहे। असां इन्हनि जा किया था लोड़िया। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।